तव्हांखे मज़ेदार पिरोलियूं थी ॿुधायां। अहिड़ी कहिड़ी शइ आहे जेका हलंदे हलंदे थकी पवे त उनजी गिची कटण सां वरी हलंदी थिए? जवाब आहे पेंसिल। अहिड़ी कहिड़ी शइ आहे जेका जेतिरी वधे ओतिरी घटिजे थी? जवाब आहे उमिरि, एज। हिकु माण्हू पंहिंजी ज़िंदगीअ में वधीक छा ॿुधंदो आहे? जवाब आहे पंहिंजो नालो। अहिड़ो कहिड़ो ड्राइवर आहे जंहिंखे लाइसेंस जी ज़रूरत कोन हूंदी आहे? जवाब आहे स्क्रू ड्राइवर। अहिड़ी कहिड़ी शइ आहे जंहिंखे पर कोन हूंदा अथसि तंहिं हूंदे बि उॾंदो आहे? जवाब आहे पतंग या लगड़। अहिड़ी कहिड़ी शइ आहे जेके छोकिरा लिकाईंदा आहिनि ऐं छोकिरियूं ॾेखारींदियूं आहिनि? जवाब आहे पर्स। अहिड़ो कहिड़ो पखी आहे जेको पंहिंजे कननि सां बि ॾिसी सघे थो? जवाब आहे चमड़ो। अहिड़ी कहिड़ी शइ आहे जेका असां हथ लॻाइण खां सवाइ टोड़े सघूं था? जवाब आहे वाइदो। उहो कहिड़ो साल आहे जंहिंखे उबतो लिखो या सुबतो को बि फर्क़ नथो पवे? जवाब आहे 1991। पाणीअ बिन मां कुझु बि न आहियां, त बि पाणीअ ते तरंदी आहियां। जवाब आहे बर्फ। ॿेड़ी ॼावल शहर निभायल चइनि टंगुनि सां घर में आयल? जवाब आहे मेज़ या टेबल। साओ विझी कढूं था लाल, भारत जी हीअ चीज़ कमाल। जवाब आहे पान। उहो छा आहे मुड़ुस ॾे त ज़ाल परेशान, जे ज़ाल ॾे त मुड़ुस परेशान? जवाब आहे निंड में घुंघरा। उहो केरु आहे जंहिंखे ॿुॾंदो ॾिसी माण्हू नाहिन बचाइण वेंदा? जवाब आहे सिज। ॿ भाउर रात जो हूंदा आहिनि गॾु त ॾींहं जो हूंदा आहिनि जुदा? जवाब आहे दरवाजे जा ताक। उहा कहिड़ी स्टेशन आहे जिते का बि रेलगाॾी नथी बीहे? जवाब आहे रेडियो स्टेशन। उहा कहिड़ी शइ आहे जेका बनीअ में साई, बाज़ार में कारी ऐं घर में गाड़ी हूंदी आहे? जवाब आहे मेहंदी। उहा कहिड़ी शइ आहे जंहिंमें इंसान फासी तकिड़ो वेंदो आहे, निकिरी तकिड़ो नाहे सघंदो? जवाब आहे मुश्किल वक्त में।
उहा कहिड़ी शइ आहे ॾींहं जो सुम्हे थी, राति जो रोए थी ऐं पोइ मरी थी वञे? जवाब आहे मेणबती। औरत जे जिस्म जो उहो कहिड़ो हिस्सो आहे जेको असां खाई सघूं था? जवाब आहे लेडी फिंगर। उहा कहिड़ी शइ आहे जेका पाणीअ में बि नथी पुसे? जवाब आहे पाछोलो। उहा कहिड़ी शइ आहे जंहिंजो मथो बि आहे, पुछ बि आहे, पर दड़ न अथसि? जवाब आहे सिक्को, हेड एंड टेल। उहा कहिड़ी शइ आहे जेका हिकु शहर खां ॿिए शहर वञे थी पर पंहिंजी जाइ नथी छॾे? जवाब आहे रस्तो, राह। उहा कहिड़ी शइ आहे जेका पैदा थींदे ई बिना परनि जे उॾामण लॻंदी आहे? जवाब आहे धुओं। उहा कहिड़ी शइ आहे जेका हले थी त इंसान बि हले थो? जवाब आहे साह। छोकिरियूं ऐं छोकिरा कॾहिं गरम थींदा आहिनि? जवाब आहे जॾहिं बुखार ईंदो आहे। उहा कहिड़ी शइ आहे जेका नक ते विहे थी त कन खे पकड़े थी वठे? जवाब आहे ऐनक, चश्मो। इंसानी जिस्म जो उहो कहिड़ो हिस्सो हूंदो आहे जेको पैदा थियण खां पोइ मिले थो? जवाब आहे ॾंद। उहा कहिड़ी शइ आहे जेका असां करियूं था त गरम थियूं था, पीऊं था त थधा थियूं था? जवाब आहे कावड़। उहो कहिड़ो पखी हूंदो आहे जंहिंजो को बि आखेड़ो कोन हूंदो आहे? जवाब आहे कोयल। दुनिया में सभ खां प्यारो ऐं बेवकूफ़ जानवर कहिड़ो आहे? जवाब आहे पैंडा। उहो छा आहे जेको बिना परनि जे उॾे ऐं बिना अखियुनि जे रोए थो? जवाब आहे बादल या ककर। उहा कहिड़ी शइ आहे जेका असां खाऊं था पर ॾिसी नथा सघूं? जवाब आहे कसम। हिक ॼंग, चार कन, जंहिंखे सियाणा के सम्झनि। जवाब आहे लौंग। उहो कहिड़ो जानदार आहे जेको हिकु अखि खोले ऐं ॿी अखि बंदि करे सुम्हंदो आहे? जवाब आहे डॉल्फिन, मच्छी। ॿाहिरां साओ, अंदरां माओ, खावड़े खाओ। जवाब आहे केलो। ॻाढ़ी धबली, फिका दाणा, खाइन उनखे ग़रीब बहिराणा। जवाब आहे ॻाढ़ो मिर्च।
कहिड़ी शइ आहे जेको अंधो बि ॾिसी सघे थो? ख्वाब या ऊंधाए। उहा कहिड़ी शइ आहे जेका साल में हिकु दफ़ो ख़रीद कंदा आहियूं ऐं पोइ इस्तेमाल कंदा रहंदा आहियूं? जवाब आहे कैलेंडर। उहा कहिड़ी शइ आहे जेका छिकण सां नंढी थींदी आहे? जवाब आहे सिगरेट या बीड़ी। उहो छा आहे जेको सॼी ज़िंदगी बीठल रहे थो, वेहे थो त मरी पवंदो? जवाब आहे वण। उहो कहिड़ो मेवो या भाॼी आहे जेका दुनिया में सभ खां वधीक इस्तेमाल थिए थी? जवाब आहे टमाटो। उहो कहिड़ो जानदार आहे जेको खीर बि ॾींदो आहे ऐं बेदा बि ॾींदो आहे? जवाब आहे दुकानदार। उहो कहिड़ो बादशाह आहे जंहिं वटि महल नाहे? जवाब आहे शींहुं। कहिड़े जानदार जो पगर गुलाबी रंग जो हूंदो आहे? जवाब आहे दरियाई घोड़ो। उहा छा आहे जेका हमेशा असांजे अॻियां हूंदी आहे पर नज़र नाहे ईंदी? जवाब आहे मुस्तक़बिल। उहो कहिड़ो जानदार आहे जेको ॿरे थो पर उनखे बाहि नथी लॻे? जवाब आहे जुगनू या खुड़खबीतो। उहो कहिड़ो जानदार आहे जंहिंजो मुंहुं हूंदो आहे पर कंद नाहे हूंदो? जवाब आहे मच्छी। उहा कहिड़ी शइ आहे जेका खाइण खां पोइ अखियूं खुलंदियूं आहिनि? जवाब आहे ठोकर या धोखो। उहो छा आहे हिकु लफ़्ज़ ॻाल्हाइण सां ई अलॻि थी वेंदो आहे? जवाब आहे चप।